मटियारी अॻूणो सूबाई वज़ीर ऐं GDA अॻवान सैयद हाजी शाह जलाल शाह जामोट ऐं चेयरमैन टाउन कमेटी मटियारी सैयद हसन मुर्तज़ा शाह जामोट मटियारी जे शहरनि खे साफ़ पाणी जी फराहम करण लाइ ठहिरायल फिल्टर प्लांट जो इफ़्तिताह कयो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻूणे सूबाई वज़ीर ऐं GDA अॻवान सैयद जलाल शाह जामोट जो चवणु हो त मटियारी शहर में काफ़ी सालनि खां पीअण जे पाणी लाइ वॾो मसइलो हो। अल्हम्दुलिल्लाह चेयरमैन टाउन कमेटी काउंसलर ऐं ॿिए स्टाफ जे महिनतुनि सां तमामु थोरे अरसे में फिल्टर प्लांट खे फ़ाल करे अॼु मुकमल तौरु चालू करे शहरनि खे साफ़ पाणी जी फराहमी शुरू कई वई आहे। अॻूणे सूबाई वज़ीर जो चवणु हो त शहर में अञा ॿिया बि कई मसइला आहिनि। शहर में वाटर सप्लाई जा पाइप तब्दील करण जो कमु हलंदड़ आहे। उन खां सवाइ शहर में नौजवाननि लाइ रांदियुनि जो ग्राउंड ठाहिण जो फ़ैसिलो कयो आहे। उन खां सवाइ शहर में पार्क ठाहिण जो कमु जारी आहे। हुन चयो त असांजी कोशिशि आहे त जेतिरो मुमकिन थी सघे शहरनि खे फ़ाइदो ॾियारिजे। उन लाइ चेयरमैन साहिब सख़्तु महिनत करे रहियो आहे। संदसि महिनत ऐं लगन मां लॻे थो त आईंदा 1-1.5 साल में मटियारी मुकमल तौरु तब्दील हूंदो। इफ़्तिताही तक़रीब में टाउन ऑफिसर इसरार हैदर मोराई काउंसलर सैयद सिकंदर शाह सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह रज़ा मेमण आसिफ मेमण ऐं ॿिया मौजूद हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।